हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मां सभिनी दोस्तनि खे चेतन इफर्ट यूट्यूब चैनल ते भली कार चवां थो। दोस्तों, पीएसटी ऐं जेईएसटी जी तयारी जे हवाले सां मुंहिंजो ही 6हों वीडियो आहे ऐं हिन खां अॻु वारा 5 वीडियोज़ तमामु घणा फ़ाइदेमंद साबित थिया आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि जे लाइ जेके दोस्त पीएसटी ऐं जेईएसटी जी तयारी करे रहिया आहिनि। त दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में पाण इंग्लिश वारे पोर्शन ते थोरी नज़र घुमाईंदासीं, यानी इंग्लिश ग्रामर जे हवाले सां MCQs हल कंदासीं। जीअं इंग्लिश ग्रामर वारे पोर्शन खे हल करण जे लाइ इंग्लिश ग्रामर जो वॾो रोल प्ले हूंदो आहे, यानी इंग्लिश ग्रामर में उन्हनि जा पार्ट ऑफ स्पीच, उन्हनि जा टेंसिस, वर्ब जूं फॉर्म, एडजेक्टिव जी डिग्रीज़ ऐं उन्हनि जो इस्तेमालु ऐं कुझु ॿिया जेके इम्पोर्टेंट वर्ड्स आहिनि ऐं उन्हनि जो इंग्लिश ग्रामर में इस्तेमालु कहिड़ो आहे। सो डियर फ्रेंड, लेट्स स्टार्ट नाउ। त दोस्तों, असां वटि पहिरियों सुवालु आहे, उहो आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज़ जेरेंड। चए थो हेठिन मां जेरेंड कहिड़ो आहे। हाणे जेरेंड चइबो आहे वर्ब जी 4th फॉर्म खे। ॿियो नंबर आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज़ पॉसेसिव प्रोनाउन। त पॉसेसिव प्रोनाउन कहिड़ो आहे। पॉसेसिव प्रोनाउन अहिड़ो प्रोनाउन जेको कंहिं नाउन ते मालिकी ॾेखारे। त इन जो पॉसेसिव प्रोनाउन आहे बी, देयर, यानी क्वेश्चन नंबर पहिरें जो सी ऐं ॿिए जो बी। दोस्तों, क्वेश्चन नंबर 3 आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज़ एडवर्ब। चए थो हेठिन मां एडवर्ब कहिड़ो आहे। एडवर्ब खे चइबो आहे ज़रफ़। त इन जो ऑप्शन ए आहे एनवायरनमेंट, ही नाउन आहे। ऑप्शन सी आहे डेवलपमेंट, इहो बि नाउन आहे। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी, यानी यस्टरडे। यस्टरडे यानी कल। त कल पार्ट ऑफ स्पीच में आहे एडवर्ब। क्वेश्चन नंबर 4 आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज़ आर्टिकल। चए थो हेठिन मां आर्टिकल कहिड़ो आहे। त दोस्तों, आर्टिकल सिर्फ़ु 3 आहिनि। पहिरियों ए, ॿियो AN ऐं टियों द। त हिन में इन जो ऑप्शन सी जेको आहे, चौथे जो सी करेक्ट आहे ऐं 3 जो बी करेक्ट आहे। 5 नंबर सुवाल चए थो डैश इज़ हेल्पिंग वर्ब ऑफ पास्ट इंडिफिनिट टेंस। चए थो हेठिन मां पास्ट इंडिफिनिट टेंस जो हेल्पिंग वर्ब कहिड़ो आहे। त वाज़ ऐं वर जेके आहिनि इहे कंटिन्यूस पास्ट जा कंटिन्यूस आहिनि। विल जेको आहे फ्यूचर जो आहे। सी डिड जेको आहे इहो पास्ट इंडिफिनिट टेंस जो हेल्पिंग वर्ब आहे। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे सी। क्वेश्चन नंबर 6 आहे वी वर स्टूडेंट, इट इज़ डैश टेंस। चए थो वी वर स्टूडेंट जेको आहे इहो कहिड़ो टेंस आहे। पास्ट परफेक्ट आहे, टू बी टेंस आहे ऐं प्रेज़ेंट सिंपल आहे। त वी वर लॻो पियो आहे। ॾिसो हिते को बि एक्शन वर्ब कोन्हे। त इहो आहे टू बी टेंस जो हेल्पिंग वर्ब, छाकाणि त टू बी टेंस में कॾहिं बि एक्शन वर्ब यूज़ नाहे थी। त 6 जो करेक्ट ऑप्शन आहे बी, यानी टू बी टेंस ऐं 5 जो आहे डिड, सी। त क्वेश्चन नंबर 7 चए थो शल हैव इज़ हेल्पिंग वर्ब ऑफ डैश टेंस। चए थो शल हैव जेको आहे इहो कहिड़े टेंस जो हेल्पिंग वर्ब आहे। पास्ट जो, प्रेज़ेंट जो, फ्यूचर जो। त शल हैव जेको आहे फ्यूचर जो आहे, यानी 7 जो करेक्ट ऑप्शन आहे सी, फ्यूचर। 8 नंबर आहे डैश मॉडिफाई नाउन एंड प्रोनाउन इन द सेंटेंस। चए थो नाउन ऐं प्रोनाउन खे मॉडिफाई केरु थो करे। नाउन ऐं प्रोनाउन जी क्वालिटी या डिसक्वालिटी केरु थो ॿुधाए। प्रीपोजिशन, एडवर्ब या एडजेक्टिव। त दोस्तों, 7, 8 ॿिन्ही जो आहे सी, यानी एडजेक्टिव जेको आहे उहो नाउन ऐं प्रोनाउन जी क्वालिटी ॿुधाए थो या उन्हनि खे मॉडिफाई। त दोस्तों, क्वेश्चन नंबर 9 में जेको सुवाल आहे ही डैश प्ले गेम। ही डज़ प्ले गेम ग़लति थी वेंदो। ही डिड नॉट प्ले गेम इहो सही आहे, या बोथ ए बी। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी, यानी ही डिडंट प्ले गेम। ऐं क्वेश्चन नंबर 10 में आहे डैश इंग्लिश स्टोरीज़ बुक इज़ माई हैबिट, यानी अंग्रेज़ी कहाणियूं पढ़णु मुंहिंजी आदत आहे। त दोस्तों, इन जो करेक्ट ऑप्शन आहे ए। त इते थींदो रीडिंग इंग्लिश स्टोरीज़ बुक इज़ माई हैबिट। दोस्तों, क्वेश्चन नंबर 11 में एंटोनियम जो ज़िक्र कजे थो। एंटोनियम खे सिंधी में चइबो आहे ज़िद। त एंटोनियम ऑफ आर्टिफिशियल यानी हथरादू। त हथरादू जो ज़िद छा आहे। रेड ॻाढ़ो, सॉलिड सख़्तु, नेचुरल कुदरती। त इन जो सी ऑप्शन आहे इहो करेक्ट आहे। नेचुरल यानी कुदरती, आर्टिफिशियल यानी हथरादू। क्वेश्चन नंबर 12 आहे एंटोनियम ऑफ एमोरियस। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे टिनी। एमोरियस यानी वॾो, टिनी यानी नंढो, यानी करेक्ट ऑप्शन आहे सी। दोस्तों, क्वेश्चन नंबर 13 में बि एंटोनियम जो ज़िक्र कजे थो। एंटोनियम ऑफ डॉग, यानी कुत्ते जो एंटोनियम छा आहे। एंटोनियम यानी ज़िद। त पुपी चइबो आहे कुत्ते जे बच्चे खे, केफ चइबो आहे नंढड़े गाबड़े खे। सी जेको आहे इन जो करेक्ट ऑप्शन आहे सी में आहे बिच। बिच चइबो आहे कुत्ती खे। त डॉग यानी कुत्तो, बिच जेको इन जो अपोज़िट आहे।
ऐं क्वेश्चन नंबर 14 में एंटोनियम ऑफ एक्सेप्ट, एक्सेप्ट यानी क़बूल करणु, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ए रिफ्यूज़ माना इनकार करणु। लफ़्ज़ आहे एक्सेप्ट क़बूल करणु, इन जो अपोज़िट आहे रिफ्यूज़ इनकार। 15 में जेको एंटोनियम यानी ज़िद जेको आहे फ्लोर, फ्लोर यानी फ़र्श, इन जो ज़िद छा आहे सीलिंग यानी छित, इन जो करेक्ट ऑप्शन आहे ए। 16 में सेनोनियम आहे, सेनोनियम यानी हम माना एक्यो, त इन जो सेनोनियम इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी यानी हैपिन, त 16 जो करेक्ट ऑप्शन आहे। सवाल नंबर 17 में बि सेनोनियम जी ॻाल्हि कजे थी। सेनोनियम लफ़्ज़ जी माना आहे हम माना, त फ्राइटेंड यानी डपु, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ए स्केयर्ड यानी डपु। 18 नंबर में बि सेनोनियम आहे, सेनोनियम ऑफ लार्ज यानी लार्ज माना वॾो, त इन जो सेनोनियम छा थींदो इनोर्मियस। ओके, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी यानी 17 जो ए 18 जो बी। ऐं सवाल नंबर 19 में बि जेका ॻाल्हि कजे थी उहा कजे थी सेनानियम जी। सेनानियम लफ़्ज़ जी माना आहे हम माना, सेनानियम ऑफ कैरे, कैरे लफ़्ज़ जी माना आहे खणणु, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ए ब्रिंग। ओके, क्वेश्चन नंबर 20 जेको आहे हिते बि सेनानियम आहे, सेनानियम ऑफ इन्फेंट, इन्फेंट लफ़्ज़ जी माना आहे खीर पियाक ॿार, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे चाइल्ड थींदो या बेबी थींदो या ओल्ड थींदो, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी यानी 19 जो करेक्ट ऑप्शन ए ऐं 20 जो आहे बी यानी बेबी। दोस्तों क्वेश्चन नंबर 21 जेको आहे इहो थोरो टिपिकल आहे, छाकाणि त हिते 3 पर्सन्स जी ॻाल्हि आहे। पर्सन्स यानी प्रोनाउन पर्सन्स जेके हूंदा आहिनि। हाणे डैश डैश एंड डैश लव मैनकाइंड, हाणे यू ही आहे ईंदो, ही आहे यू ईंदो, या सी में आहे यू ही ईंदो। त दोस्तों हिते जेको ईंदो हमेशह पहिरीं जेका पर्सन रखियो वेंदो आहे उहो सेकेंड पर्सन, त यू, ऐं उन खां पोइ थर्ड पर्सन ही, ऐं उन खां पोइ फर्स्ट पर्सन आहे, त हिते जो करेक्ट ऑप्शन आहे ए। ऐं उन खां पोइ क्वेश्चन नंबर 22 डैश इंग्लिश स्टोरी बुक इज़ माई हैबिट, आई थिंक इहो सुवालु डबल में अची चुको आहे। ओके, सॉरी टू से, इन जो करेक्ट ऑप्शन जेका वरी हिते सी थींदो जेको आहे रीडिंग। त दोस्तों क्वेश्चन नंबर 23 चए थो त हिते जेको लफ़्ज़ माए जेको यूज़ थियो आहे इहो पार्ट ऑफ स्पीच में छा आहे। हक़ीक़त में माए जेको आहे इहो एडजेक्टिव बि आहे ऐं प्रोनाउन बि आहे, पर हिते यूज़ ते डिपेंड करे थो। हाणे ॾिसो माए जे अॻियां लफ़्ज़ नाउन लॻो पियो माए कार, त हिते ही एडजेक्टिव आहे, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी। ऐं क्वेश्चन नंबर 24 जेको 24 में ॻाल्हि करे थो त डैश फॉर्म ऑफ द वर्ब इज़ यूज़ड इन पैसिव वॉइस, चए थो जेको एक्टिव पैसिव तव्हां पढ़िया हूंदा त पैसिव वॉइस में वर्ब जी कहिड़ी फॉर्म यूज़ थी थिए। त दोस्तों एक्टिव वॉइस जो खणी कहिड़ो ई तव्हांजो टेंस हुजे त उहो पैसिव में हमेशह वर्ब जी थर्ड फॉर्म इस्तेमालु थींदी आहे, त 24 जो करेक्ट ऑप्शन आहे V3 यानी ए। क्वेश्चन नंबर 25 में चए थो स्टोलन मोबाइल इज़ नॉट माइन, त हिते लफ़्ज़ जेको स्टोलन आहे इहो पार्ट ऑफ स्पीच में छा आहे। हक़ीक़त में जेको स्टोलन यानी चोरी करणु वर्ब आहे, पर हिते ही स्टील जी थर्ड फॉर्म आहे, त इन हवाले सां ही एडजेक्टिव आहे यानी चोरायल मोबाइल, मोबाइल नाउन ऐं मोबाइल जी क्वालिटी आहे त चोरायल मोबाइल, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी एडजेक्टिव। 26 चए थो ही इज़ देन मीना, हाणे हिते ॾिसो एडजेक्टिव आहे, जेके एडजेक्टिव जी डिग्रीज़ तव्हां पढ़ियूं हूंदियूं त क्लेवर थींदो, क्लेवरर थींदो, त हिते दोस्तों कंपेरेटिव डिग्री यूज़ थी, छाकाणि त हिकिड़े पासे ही प्रोनाउन आहे, ॿिए पासे मीना नाउन आहे, त ॿ नालनि जी ज़िक्र कजे पई, हिकिड़े पासे नाउन हिकिड़े पासे प्रोनाउन, त हिते क्लेवरर यूज़ थींदो, छाकाणि त हिते असां यूज़ कंदासीं उहा कहिड़ी डिग्री यूज़ कंदासीं कंपेरेटिव डिग्री यूज़ कंदासीं, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी। पहिरें जो आहे बी, 25 जो बी ऐं 26 जो बी। त दोस्तों क्वेश्चन नंबर 27 में वरी एडजेक्टिव जी डिग्री जी ॻाल्हि कजे थी। हाणे हिते ॾिसो प्रिया इज़ द डैश गर्ल इन द क्लास, हाणे हिकिड़े पासे प्रिया नाउन आहे, ॿिए पासे क्लास आहे, यानी 2 खां मथे नाउन आहिनि, ऐं 2 खां मथे नाउन हूंदा तॾहिं असां कहिड़ी डिग्री यूज़ कंदासीं सुपरलेटिव, ऐं जॾहिं 2 माण्हुनि जी ॻाल्हि हूंदी या 2 नालनि जी ॻाल्हि हूंदी आहे त असां हुते यूज़ कंदा आहियूं कंपेरेटिव। त गुड जेको आहे पॉज़िटिव, बेटर जेको आहे कंपेरेटिव, ऐं बेस्ट जेको आहे सुपरलेटिव, त हिते बेस्ट यूज़ थींदो, यानी इन जो करेक्ट ऑप्शन आहे ए। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो, जिते बि असां सुपरलेटिव डिग्री यूज़ कंदासीं उन सां गॾु द जो इस्तेमालु लाज़मी करिणो आहे। हाणे क्वेश्चन नंबर 28 28 में आहे ही सेज़ आई एम बिज़ी डू एज़ डायरेक्टेड, यानी जीअं ॿुधायो वियो ईअं करिणो आहे, त ही नरेशन आहे, डायरेक्ट जो जुमिलो आहे तव्हांखे इनडायरेक्ट में चेंज करिणो आहे। त दोस्तों डायरेक्ट इनडायरेक्ट में हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो, ही सेज़ वारो जुमिलो आहे इन खे चइबो आहे रिपोर्टिंग स्पीच,
ही जॾहिं बि प्रेज़ेंट इंडिफिनिट टेंस में हुजे या फ्यूचर इंडिफिनिट टेंस में हुजे त इन जे साम्हूं जेको इन्वर्टेड वारो में जेका ॾिनल जुमिलो आहे, इन्वर्टेड कामा में जेको ॾिनल जुमिलो आहे, इहो टेंस कॾहिं बि चेंज कोन थींदो जॾहिं रिपोर्टिंग स्पीच प्रेज़ेंट इंडिफिनिट टेंस जी हुजे ऐं फ्यूचर इंडिफिनिट टेंस जी हुजे। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे सी, ही सेड दैट ही इज़ बिज़ी। ऐं क्वेश्चन नंबर 29 वारो सुवाल चए थो आई हैव डैश माई ब्रेकफास्ट। आई हैव गेटिंग कोन पियो लॻे, टुक कोन थो लॻे, त हिते लॻंदो बी हैड, आई हैव हैड माई ब्रेकफास्ट। ओके, क्वेश्चन नंबर 30 में ओपन द डोर, डू एज डायरेक्टेड। हाणे इन खे बि नरेशन में चेंज करिणो आहे। ओपन द डोर त इहो इम्पेरेटिव सेंटेंस आहे, त लेट द डोर बी ओपनड, यानी 30 जो करेक्ट ऑप्शन आहे बी। ऐं क्वेश्चन नंबर 31 जेको चए थो विच वन ऑफ द फॉलोइंग इज़ अ कंजक्शन, चए थो हेठिन मां कंजक्शन कहिड़ो आहे। कंजक्शन मतिलबु अहिड़ो लफ़्ज़ जेको ॿिनि सेंटेंसिस खे पाण में मिलाए, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बट। बट जेको आहे सेंटेंस ॿिनि सेंटेंस खे पाण में मिलाईंदो आहे। ऐं 32 जेको सुवाल चए थो दिस इज़ माई बुक, चए थो ही मुंहिंजो किताबु आहे। हिते जेको लफ़्ज़ दिस जेको आहे छा आहे, त दिस जेको हिते आहे प्रोनाउन आहे, त 32 जो करेक्ट ऑप्शन आहे बी प्रोनाउन, ऐं 31 जो आहे ए बट। अच्छा, 32 खां पोइ 33 नंबर सुवाल चए थो विच वन ऑफ द फॉलोइंग इज़ एडवर्ब, चए थो हेठिन मां एडवर्ब कहिड़ो आहे। आई थिंक ही बि सुवाल डबल में अची चुको आहे। बहरहाल इन जो करेक्ट ऑप्शन आहे यस्टरडे, यानी बी, यानी 33 जो करेक्ट ऑप्शन छा आहे बी। ऐं एडवर्ब यस्टरडे बि एडवर्ब आहे ऐं टुमारो बि एडवर्ब आहे। उन खां पोइ क्वेश्चन नंबर 34 चए थो विच वन ऑफ द फॉलोइंग इज़ प्रीपोजिशन। त दोस्तों प्रीपोजिशन जीअं तव्हांखे ख़बर आहे हर एग्ज़ाम या हर टेस्ट में ईंदो आहे, यानी प्रीपोजिशन इंग्लिश ग्रामर जो मेन पार्ट आहे जेको मोस्टली हर टेस्ट में ईंदो रहंदो आहे। त हेठिन मां प्रीपोजिशन आहे बी ओवर। ओवर जेको आहे ही प्रीपोजिशन आहे। 34 खां पोइ 35 नंबर जेको सुवाल आहे ही चए थो पैसेंजर हू डिस्ट्रैक्ट द ड्राइवर। त ही क्लास 8 जी इंग्लिश जो सुवाल आहे। चए थो उहे पैसेंजर जेके ड्राइवर जो ध्यानु हटाईंदा आहिनि त उहे छा हूंदा आहिनि। वॉर्न देन अटैच टेक अवे देयर अटेंशन, त दोस्तों इन जो बी थींदो। क्लास 8 जी STP सीरीज़ जो इहो सुवाल आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त STP सीरीज़ जा सुवाल PST GST जी टेस्ट में लाज़मी ईंदा। ऐं 35 जो जेको करेक्ट ऑप्शन कहिड़ो आहे बी। ऐं 36 जो जेको सुवाल आहे चए थो ही ईट्स एप्पल इट इज़ डैश टेंस। ही ईट्स एप्पल सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आहे, त चए थो ही कहिड़े टेंस जो जुमिलो आहे। त दोस्तों ही आहे प्रेज़ेंट इंडिफिनिट टेंस जो सेंटेंस, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी प्रेज़ेंट सिंपल। प्रेज़ेंट सिंपल चऊं या पाण प्रेज़ेंट इंडिफिनिट टेंस चऊं, त 35 जो आहे बी ऐं 36 जो आहे बी। 36 खां पोइ सुवाल 37 नंबर चए थो हेव एंड हैज़ आर हेल्पिंग वर्ब ऑफ डैश टेंस। चए थो हेव ऐं हैज़ जेके उहे कहिड़े टेंस जा हेल्पिंग वर्ब आहिनि। त दोस्तों हेव एंड हैज़ जेके इहे प्रेज़ेंट जे परफेक्ट टेंस जा हेल्पिंग वर्ब आहिनि, त इन जो करेक्ट ऑप्शन थींदो बी। अच्छा, सुवाल नंबर 38 चए थो डैश मॉडिफाई द वर्ब एडजेक्टिव एंड एडवर्ब इन द सेंटेंस। चए थो कहिड़ो लफ़्ज़ जेको वर्ब खे एडजेक्टिव खे एडवर्ब खे मॉडिफाई करे थो, यानी उन जी माना में इज़ाफ़ो करे थो, त उहो आहे एडवर्ब। एडवर्ब ई पंहिंजी माना में वर्ब जी माना में एडजेक्टिव जी माना में इज़ाफ़ो कंदो आहे, त 37 जो बि बी ऐं 38 जो बि बी। दोस्तों हाणे असां वटि आख़िरी स्लाइड आहे, आख़िरी स्लाइड 39 ऐं 40। त सुवाल नंबर 39 चए थो डैश ही प्ले फुटबॉल, डिड ही प्ले फुटबॉल, डज़ ही प्ले फुटबॉल। त हिते ॿई लॻी सघनि था, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी बी बोथ। बोथ लफ़्ज़ जी माना आहे ॿई। सुवाल नंबर 40 चए थो ही हैज़ बीन वर्किंग डैश फॉर आवर्स। चए थो ही 4 कलाकनि खां कमु करे पियो, त सिंस ऐं फार जो इस्तेमालु त तव्हां पढ़ियो हूंदो, त असां सिंस किथे लॻाईंदा आहियूं ऐं फार किथे लॻाईंदा आहियूं। त हिते 4 कलाकनि जी ॻाल्हि आहे, त हिते असां लॻंदासीं फार 4 आवर्स। चए थो 4 कलाकनि खां, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी। त दोस्तों वीडियो खे मुकमल ॾिसण जे लाइ तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। जेकॾहिं तव्हां न्यू आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो ऐं बेल आइकन खे प्रेस करे वठिजो, त तव्हां वटि जीअं असांजी नई अचण वारी वीडियो सभ खां पहिरीं पहुची सघे।
ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजी इंग्लिश खे इम्प्रूव करणु चाहियो था त असां जे हिन यूट्यूब चैनल ते इंग्लिश जा शॉर्ट वीडियोज़ यानी हर लफ़्ज़ जी असां ट्रांसलेशन करे ॿुधाई आहे, हर ॾुखी ट्रांसलेट खे असां आसान करे ॿुधायो आहे त तव्हां पंहिंजी इंग्लिश खे बि इम्प्रूव करे सघो था ऐं ॿिया जेके बि कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स आहिनि उन्हनि जी बि तयारी हिते करे सघो था, छाकाणि त मां डिफरेंट जेके वेल क्वालिफाइड टीचर्स जेके ऑलरेडी HST जा टीचर्स आहिनि उन्हनि जा बि वीडियो रिकॉर्ड कंदो आहियां। त दोस्तो वंस अगेन थैंक यू, मिलूं था कंहिं ॿी वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ इजाज़त, अल्लाह ने के